लगा कि ॾिसो भैया अॼु ट्रेन लेट थी वई आहे 2 कलाक, ट्रेन 2 कलाक लेट थी आहे, लेकिन असां राइट टाइम आया आहियूं। असां राइट टाइम अचूं था ट्रेन जे लाइ, भले ट्रेन 2 कलाक 4 कलाक लेट करे मथो पकड़ींदासीं पर ट्रेन खे न छॾींदासीं। चओ हरे राम, कमाल जी ॻाल्हि आहे। लेकिन सत्संग हमेशह राइट टाइम शुरू थींदो आहे, माण्हू लेट ईंदा आहिनि। हाँ, सत्संग राइट टाइम शुरू थींदो आहे, असां लेट कंदा आहियूं। और ट्रेन ते फ्लाइट ते असां राइट टाइम वेंदा आहियूं, पोइ भले उहे लेट करे छॾे। हिकिड़ो जहाज जेको उॾामंदो आहे हिकु शहर खां ॿिए, हिकु देश खां ॿिए देश ते पहुचाईंदो आहे, उनजे लाइ असां 2 कलाक 1.5 कलाक पहिरियों वेंदा आहियूं, चेकिंग कराईंदा आहियूं, पूरो आधार कार्ड ॾेखारींदा आहियूं, आहे की न, पहिरियों वञी वेहंदा आहियूं। राइट टाइम ईंदो त एंट्री न मिलंदो। त हिकिड़े जहाज जे लाइ, संसार जे जहाज जे लाइ 1.5 कलाक पहिरियों ईंदा आहियूं, पर हे हरि नाम जो जहाज जेको धरतीअ खां वठी वैकुंठ लोक पहुचाईंदो आहे, उन में अधु टाइम गुज़री वञे, उन जी क़दुरु असां न कंदा आहियूं। अध में बि ईंदासीं, अध में हली बि वेंदासीं, हिकु ॾींहुं ईंदासीं, हिकु ॾींहुं न बि ईंदासीं। सत्संग जी क़दुरु न कईसीं भाई असां। चओ हरे राम, ॾिसो नथा चओ हरे कृष्ण, हे हरि, चो मूंसां गॾु, राम नाम ही सार है, राम नाम ही सार है, बाकी सब बेकार है, बाकी सब बेकार है। त जेको भक्ति करे उन जे अंदर कहिड़ा गुण ईंदा आहिनि? भक्ति करण वारे जी बीपी घटिजंदी अथव, भक्ति करण वारे जो शुगर कंट्रोल में थींदो अथव, शुकर अची वेंदो आहे। ये सभु बीमारियूं छो ईंदियूं? मन जे द्वारा ई ईंदियूं, वधीक टेंशन करण सां, चिंता करण सां, हाय हाय करण सां। लेकिन जेको सच्ची भक्ति कंदो न, धीरे धीरे उहो निश्चिंत थी वेंदो। चिंता दीन दयाल को मेरे मन सदा आनंद, जायो सो प्रतिपालसी रामदास गोविंद। इन करे भक्ति करण वारे जो चेहरो ई अलॻि हूंदो अथव, उन जे चेहरे ते ख़ुशी हूंदी अथव, आनंद हूंदो आहे, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते फ़िकर न कंदो आहे। ॾिसो भाई, अगरि तव्हां भक्ति था कयो ऐं चिंता बि था कयो, त साधक संजीवनी में श्री कृष्ण भॻवानु चवनि था, तूं शरण मुंहिंजी पियो आहे, तूं मुंहिंजी शरण वरिती अथई, मुंहिंजो भक्त आहे, मां तोखे चयो मुंहिंजे शरण अच, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। मां तोखे जॾहिं गारंटी ॾिनी तूं चिंता न कर, शोक न कर, पोइ तूं चिंता तो करे त मुंहिंजी ग़लती आहे की तुंहिंजी? ग़लती त तुंहिंजी आहे, कलंक त मुंहिंजे मथों थो लॻे। भॻवान था चवनि, साधक संजीवनी पढ़ो, चवनि था चिंता तूं कर और कलंक मुंहिंजे मथों अचे। कमाल आहे, तूं जॾहिं मुंहिंजी शरण वरते त तूं ख़ुशि रहो। चई छॾियो न, तन मन धन सभु आहे तेरा, त धन नुक़सान थियो त कंहिंजो? तव्हांजो की भॻवान जो? लेकिन धन वेंदो आहे त रोअंदा त असां आहियूं। मन नथो लॻे, खॾ में वञी पए, मन त असां भॻवान खे ॾेई छॾियोसीं न, भॻवान खे लॻाइणो हूंदो त लॻाईंदो, असां छो चिंता कयूं? एॾी वॾी भक्त खे छूट मिलंदी आहे। चओ हरे राम। गीता में अर्जुन बि चई छॾियो, चंचलम ही मनः कृष्ण, हे कृष्ण मन ॾाढो चंचल आहे, लेकिन भक्त जेको आहे भॻवान जे